प्यारा दोस्तों, हक़ मौजूद, उम्मीद त ख़ुशि हूंदो। अॼु असां हिकु नुक़्ते खे वाज़ह करण जे लाइ तव्हांजे साम्हूं आया आहियूं। इंसान ज़ात जे तमामु वॾे हिसे जी इक़्तिसादी ग़ुरबत जा ॿ सबब आहिनि। हिकु, मालूमाती वसीलनि जो ॾुकर या उन्हनि ते हिकटी, जंहिं सबबु आम माण्हुनि ताईं मालूमात या इल्मु पहुचे नथो, ऐं ॿियो जेकॾहिं पहुचे थो त उहो मयारी ऐं वक़्ताइतो नथो पहुचे। ऐं ॿियो सबबु आहे जेके माली वसीला आहिनि उन्हनि ते ग़ासिबन जो कब्ज़ो, जिन ॾाढ मुड़सी सां इहो कब्ज़ो कयो आहे। हाणे इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ असां हिननि दाइरनि जी मदद वठंदासीं। इन्हनि दाइरनि खे असां ॿिनि हवालनि सां वाज़ह कंदासीं। नंबर पहिरियों, हिकिड़ो असां जेका मथे ॻाल्हि कईसीं उन खे सही साबित करण जे लाइ या उन खे साम्हूं रखण जे लाइ हिन सतह खां हिन सतह ताईं ही सभु जेके सतहूं आहिनि इहे हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम ऐं हिक ॿिए जे मथां इहो ज़िमेवारी हणंदियूं आहिनि त हीउ फ़र्द चवे थो त आऊं इल्मु हासिलु नथो करे सघां या माली तौर ते मुस्तहिक़ न आहियां, माली तरह सां आऊं पाण भरो न आहियां। इन जो कारण इहो आहे त मूंखे मुंहिंजे माली ऐं इल्मी वसीलनि जो इस्तेसाल कुटुंब या ख़ानदान करे थो। ऐं हे वरी चवनि था त बिरादरी जेका आहे सो असां सां ॾाढायूं ऐं ॾाढ मुड़सायूं करे थी। ऐं बिरादरियूं या ज़ातियूं या ख़ानदान या फ़र्द चवनि था त क़ौमी सतह ते यानी सूबाई सतह ते असांखे हक़ नथा मिलनि, या क़ौमूं या सूबा चवनि था त मुल्की या फेडरेशन जेका आहे उहा असांजे वसीलनि ते ग़ासिब आहे ऐं असांजी फुरलुट करे थी। ऐं मुल्क वरी इहो इल्ज़ाम आलमी बिरादरियुनि ते हणनि था। सो हिकु फ़र्द खां आलमियत ताईं इहे मुख़्तलिफ़ सतहनि ते इहे माण्हू पंहिंजी ज़िमेवारी मां आज़ादु थियण जे लाइ हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणंदा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे आजो करार ॾींदा आहिनि। हिकिड़ो त इहो पासो। ॿियो, थिए छा थो त जीअं हिकिड़े पासे चवंदा आहिनि त जेके हीउ जेको तरीक़ो असां ॿुधायोसीं इहो दुनिया जा जेके बि नाकाम तरीन जेके माण्हू या क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणंदियूं आहिनि। ऐं उहे उन्हनि क़ौमनि या फ़र्दनि जी ॿी सुञाणप कहिड़ी आहे त इहे फ़र्द बहसियत फ़र्द पंहिंजी ज़ाती खोल मां ॿाहिरि न निकिरंदो। ऐं इहे फ़र्द जेके आहिनि वरी ख़ानदान जे या हिकिड़ा माण्हू आहिनि जेके फ़र्द जे खोल मां ॿाहिरि न निकिरंदा आहिनि, ॿिया ख़ानदान, टिया ज़ात या बिरादरी, चौथा वरी क़ौमियत या सूबाइत जे उन दाइरे या खोल मां ॿाहिरि न निकिरंदा। ऐं उन कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके फेडरेशन या मुल्कियत जेको क़ैदी हूंदा आहिनि, ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके आलमियत में पंहिंजो पाण खे ॾिसनि था। मतिलबु के माण्हू सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जो सोचींदा आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ा माण्हू आहिनि जेके फ़र्ज़ु कयो, असां मिसाल ॾियूं था त फ़र्ज़ु कयो हिकिड़ा माण्हू पढ़नि था, इल्मु हासिलु कनि था, उहे चाहिनि था त आउं नौकिरी वठां ऐं मुंहिंजो घरु चङो हुजे ऐं मुंहिंजी ज़ाल सुहिणी हुजे, मुंहिंजी ज़ाल जा कपिड़ा ज़ेवर सुठा हुजनि, मुंहिंजा ॿार सीख हुजनि, मुंहिंजनि ॿारनि जी तालीम चङी हुजे, वग़ैरह वग़ैरह। मतिलबु त हीअ पंहिंजो ज़ात यानी पंहिंजी पर्सनल ज़ात, ऐं वरी ॿियो ॾिठो वञे त पंहिंजो ख़ानदान में पंहिंजा ॿार बचा खां वेंदे पंहिंजो जेको आहे सो भाउ भेण बिरादरी इहो बि अची वञे थो। ऐं ॿी जेका टी सतह आहे उहा आहे बिरादरी यानी ज़ात। केतिरा ई माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़ात जे यानी बिरादरी जे खोल में जेको आहे सो आहिनि। मिसाल तौर ते तव्हां ॾिसंदव त सिंध जे अंदरि केतिरनि ई बिरादरियुनि सतह ते मुख़्तलिफ़ जेके तनज़ीमूं ठहियल आहिनि। मिसाल मेमणनि जी, सैदनि जी, शेखनि जी ऐं मेघवाड़नि जी, भीलनि जी, या मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़ात लेवल ते मुख़्तलिफ़ जेके पंहिंजूं तनज़ीमूं ठहियल आहिनि उन तनज़ीमनि जा माण्हू सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ऐं बिरादरी जे लाइ कमु कनि था। अच्छा, उनखां
मथीं जेका सतह आहे उहा आहे ही जेका ॿ जेके लेवल्स आहिनि इन्हनि में पिणु तज़ाद आहे। केतिरनि ई मुल्कनि जे अंदरि जेके सूबा हूंदा आहिनि उन्हनि सूबनि जूं जेके इकाइयूं हूंदियूं आहिनि उहे चवंदियूं आहिनि असांजी सुञाणप क़ौम आहे। ऐं केतिरा ई फेडरेशन सतह ते जेके माण्हू आहिनि उहे मुल्क सतह ते उहे सोचींदा आहिनि, उहे सम्झंदा न मुल्क जे सतह ते जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे असां क़ौमियत या क़ौम जो दर्जो ॾींदासीं। मिसाल जे तौर ते जेके पाकिस्तान जो असां मिसाल वठूं त सिंध, पंजाब, सरहद, बलोचिस्तान जेके इहे सूबा आहिनि इन्हनि जूं जेके क़ौमूं आहिनि, मिसाल सिंधी, पंजाबी, पठान, बलोच, इहे चवनि था असां क़ौम आहियूं। त केतिरा ई माण्हू वरी चवंदा आहिनि त न पाकिस्तान जेका आहे असांजी क़ौमी जेका सुञाणप आहे उहा पाकिस्तानी आहे, न की जेको आहे सो सिंधी, बलोची या पंजाबी। सो क़ौमियत जी वस्फ़ जेका आहे उन ते बि मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि जा मुख़्तलिफ़ जेके राया आहिनि। मिसाल जे तौर ते केतिरनि ई हिकिड़ी क़ौम जी जेका वस्फ़ आहे केतिरनि ई माण्हुनि जो चवणु आहे त क़ौम उनखे चइबो आहे जंहिंजी ॿोली हुजे, पंहिंजी सुञाणप हुजे, पंहिंजो धरती हुजे, पंहिंजी ज़मीन धरती, ऐं उन धरती ते वरी जेके नदियूं आहिनि या उन्हनि जा क़ौमी जेके आहिनि वसीला आहिनि उहे हुजनि, उनजी तारीख़ हुजे, उन्हनि जो अदब हुजे। त उन्हनि सभिनी शयुनि खे मिलाए करे जेको आहे सो इहे जिन बि माण्हुनि वटि इहे शयूं आहिनि त उनखे क़ौम चइबो आहे। सो इहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि क़ौम जे मुतलिक़ पिणु मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि। सो हिननि ॿिनि लेवल्स ते पिणु तज़ाद आहे। इहो तज़ाद बि तॾहिं उभिरे थो जॾहिं जी मिसाल जे तौर ते असां चयोसीं त हीउ फ़र्द जेको आहे हीउ चए थो मुंहिंजे वसीलनि जी हीउ फुरलुट करे थो, हीउ वरी चए थो हीउ करे थो, हीउ वरी चए थो त हीउ करे थो। हाणे हिते पिणु इहो ई साॻियो जहिड़ो आहे, जेके हीअ जेके इकाइयूं आहिनि इहे सम्झनि थियूं त असांजे वसीलनि ते हिननि जी जेका आहे सो फुरलुट आहे। इन करे हीअ चवनि था त असांजी अलॻि सुञाणप आहे, असां हिन जी सुञाणप सां न आहियूं। सो जेकॾहिं हिते वसीलनि जी जेकॾहिं पाणनि में जेका सो जहिड़ो न हूंदो त इहो पिणु मसइलो, इहो पिणु तज़ाद पिणु ख़तमु थी वेंदो। सो बहरहाल केतिरा ई माण्हू इहे हूंदा आहिनि जेके हिन सतह ते सोचींदा आहिनि, यानी आलमी सतह ते। मिसाल जे तौर ते तव्हां मिसाल वठूं था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैत जो। शाह साहिबु चवे थो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। यानी शाह लतीफ़ सिंध सुकार जी ॻाल्हि कई आहे, यानी पंहिंजे वतन जी, पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कई आहे। ऐं उनखां पोइ चवे थो त छाकाणि त क़ौम ऐं वतन जी ॻाल्हि पियो कयां, इन वक़्तु पाकिस्तान कोन हुयो जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॻाल्हि कई, उन वक़्तु सिंध हिकिड़ो अलॻि वतन हुयो, हींअर त सिंध पाकिस्तान जो सूबो आहे। त उन वक़्तु लतीफ़ जेका आहे सो हिन क़ौम जी ॻाल्हि कई त सिंध सुकार करी। ऐं उनखां पोइ ॿी जेका ॻाल्हि आहे उहा आहे आलम, यानी क़ौम मुंहिंजी ख़ुशहाल हुजे ऐं आलम पिणु जेको आहे सो उहो ख़ुशहाली में हुजे। सो केतिरा ई माण्हू पंहिंजे फ़र्द जे खोल में न सोचींदा आहिनि, ख़ानदान जो न सोचींदा आहिनि, बिरादरी जो न सोचींदा आहिनि, क़ौम जो सोचींदा आहिनि ऐं आलम जो सोचींदा आहिनि। हाणे हीअ पिणु हिकिड़ो तज़ाद आहे त छा चङाई या तब्दीली फ़र्द खां वेंदे ख़ानदान, बिरादरी, क़ौम या मुल्क ऐं आलम ताईं हेठां खां मथे अचणु घुरिजे या मथां खां हेठि अचणु घुरिजे। सो केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि त बाबा पाण पढ़ो, सुठा थियो, पंहिंजनि ॿारनि जो, पंहिंजे ख़ानदान जो सुठो थियो, उनखां पोइ पंहिंजो चङो, ॿारनि जो चङो, ख़ानदान जो, पोइ वरी बिरादरी जो, पोइ क़ौम जो, ऐं ईअं मथे वधो। पर केतिरनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त न, तव्हां इंसानियत जे लाइ, आलम जे लाइ चङा थियो। जेकॾहिं आलम जे लाइ चङा थींदो त आलम में जे अंदरि, उन इंसानियत जे अंदरि, इंसान जे अंदरि पोइ हेठि सभु इहे इकाइयूं अची थियूं वञनि। हिन जे अंडर अम्ब्रेला, आलम जे अंडर अम्ब्रेला इहे सभु अची थियूं वञनि। जेकॾहिं तव्हां इन जो चङो सोचींदो त हिन जो, हिन जो, हिन जो, हिन जो ऐं हिन जो, इहो पाण मुरादो चङो थी पवंदो। सो दुनिया जा केतिरा ई वॾा मुफ़क्किर, आलिम ऐं जेके साइंसदान या फ़लसफ़ी हुया, उन्हनि आलम जो सोचियो ऐं उन्हनि मिसाल जे तौर ते जेके जीअं बल्ब ठाहिण वारो, बिजली ठाहिण वारो या जेके बि वॾियूं वॾियूं ईजादूं करण वारा हुया, उन्हनि माण्हुनि जे ईजादनि खां आलम जेको आहे उहो फ़ाइदो वठे थो ऐं उन सां गॾोगॾु हेठि ॿियूं सभु इहे फ़र्द बि वेंदे फ़र्द ताईं सभु फ़ाइदो वठनि था। सो इहो बि हिकिड़ी जेका सो अप्रोच आहे इन ॻाल्हि खे सम्झण जी। सो मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं असां चङो इल्मु पिराईंदासीं त उन जो ज़रूरु पंहिंजे फ़र्द खां ई उहा शुरूआति थिए थी, पर उन जी अप्रोच जेका उहा आलमी हुजणु घुरिजे। जेकॾहिं असां सम्झंदासीं त असां जेको बि इल्मु हासिलु कयूं था
या जेको बि कुझु जेको असां ताक़त हासिलु कयूं था उन जी सुठाई या चङाई जेको आहे सो आलम खे नसीबु थींदी, आलम जे सुठाई लाइ कयूं था त पाण मुरादो हेठनि सभिनीनि जी भलाई थी वेंदी। सो असांखे इहा अप्रोच रखणु घुरिजे, न की फ़र्द जे खोल जी अप्रोच रखणु घुरिजे। इन जे लाइ ॿ अप्रोच आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे इंडिविजुअल अप्रोच ऐं ॿी यानी इनफरादी अप्रोच, ऐं ॿी आहे इज्तमाही अप्रोच। इहा जेका इज्तमाहीयत जेका आहे इहा ई असल में असांखे सुठाइनि ऐं ख़ूबियनि तरफ़ वठी वञे थी। तंहिंजे करे असां पंहिंजे वजूद खे इन करे सुठो कयूं छाकाणि त असां आलिम खे सुठो करणु चाहियूं था। सो फ़र्द सुठो थिए इन जो मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त फ़र्द जी सुठाई हुजे। सो फ़र्द ज़ाहिर आहे सुठो थींदो तॾहिं आलिम सुठो थींदो, आलिम सुठो थींदो त फ़र्द सुठो थींदो। इहो हिक ॿिए जे लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि। ऐं बाक़ी ही जेके ॿियूं जेके विच में ही जेके इकाइयूं आहिनि, इन्हनि इकाइयुनि जी चङाई पाण मुरादो थी वेंदी आहे जॾहिं फ़र्द चङो थींदो इन सोच खां त मूंखे आलिम जी चङाई जो सोचणो आहे। सो प्यारा दोस्तो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे इन बैत सां असां इन ॻाल्हि खे ख़तमु कयूं था। लतीफ़ साहिबु फरमाइनि था त हणणु हकलणु ॿेली सारणु मांझियां ई मरक विझनि तान फ़र्क़ु रुक वेंदी रांदि में। यानी फ़र्द जेको आहे उहो पंहिंजे ज़ाती जेके मसइला आहिनि उनखे ख़तमु कंदो, अॻिते वधंदो ऐं हणणु यानी मसइला ख़तमु करणु, हकलणु माने अॻिते वधणु, हणणु हकलणु अॻिते वधणु, ऐं पंहिंजा जेके उन साॻी कम में ॿिया जेके साथी आहिनि उन्हनि खे बि यादि कंदो। हणणु हकलणु ॿेली सारणु मांझियां ई मरक विझनि तान फ़र्क़ु रुक वेंदी रांदि में। हिन सॼे कम जे अंदरि इहो पंहिंजे ज़ात जे बारे में, पंहिंजी बिरादरी जे बारे में उन्हनि जो न सोचींदो, उहो सिर्फ़ु इहो चाहींदो त मूंसां गॾु जेके इन सफ़र में हली रहिया आहिनि उन्हनि सभिनी जो मूंखे ख़्यालु करिणो आहे, पोइ चाहे उहो कहिड़ी बि ज़ात, कहिड़ी बिरादरी, कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु रखंदड़ हुजे, ऐं उन जो सभिनी जो बराबरि सोचींदुसि। ऐं मुंहिंजे काफ़िले जा इहे सिपाही आहिनि जिन खे आऊं हिकु जहिड़ो सम्झी करे पाण सां गॾु खणंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी वीडियो ध्यान सां ॿुधी। उमेद त जेकॾहिं तव्हांखे को सुवाल हुजे त तव्हां इनखे कमेंट में सुवाल कयो। जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त उहा पिणु असां खां पुछो। ऐं जेकॾहिं तव्हांखे को एतिराज़ु हुजे या असांखे ॻाल्हि सम्झाइणु चाहियो था त पिणु तव्हां उहा कमेंट में ॻाल्हि लिखी सघो था। तव्हां असांजी रहनुमाई कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो असांजी रहनुमाई करण जे लाइ, ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। हक़ मौजूद, जी सिंध।